वबिइलान वबिइतक़ान वबिईमान वबयान फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसमिल व वस्फिन फिल कमाल फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फ़अबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मदीने वारे साईं ते रोज़े वारे रसूल ते जागी करे सलवात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबीयिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। तू साईं तू सुबहान मुखे चारो नाहे चवण जो चो सुबहान अल्लाह। कुरान पाक जो अदब ऐं ॿियो सैयद जो अदब इहो आहे त हिन कुरान जे वेझा अचो त सुरी अचो त अल्लाह जन्नत वेझी कंदो। तव्हां अॻिते सुरी ईंदो त इंशाअल्लाह हे सॼो पिंडाल मंझंदि ताईं क़ुरान जी बरकत सां भरिजी वेंदी। सुभान अल्लाह बि कंदा अचो। तू साईं तू सुबहान मूंखे चारो नाहे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण। सुभान अल्लाह ॾाढा कयो त जन्नत में वण लॻंदव। अॼु सुभान अल्लाह जी बरकत सां तव्हांजे ॻोठ जूं ज़मीनूं बि बरकत वारियूं थी वेंदियूं। कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण कंहिंखे बेक न बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धण तेलाहूं ताहण था ॾकन गलती भजा। कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह। असां सैयद पंहिंजे वाइद में पीरन जो कलाम बि पढ़ंदासीं रब जो क़ुरान बि पढ़ंदासीं जेके ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह करे। कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे सारी रात जागी जिन याद कयो सुबहान सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। आशिक अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टीअ बि लधो मान। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा
सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अहल बैत, नारे तकबीर। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा। सलवात अदा पढ़त वयल भाग वरे थो ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा बया अरबीअ ॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा बया जान बयार अरबी कजे ॿिया यार कबा काॾे प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे हिकिड़ो ई गुलगंज वा त ॿिया हार कबा काॾे काफ किताब न खोलींदो क़यामत ॾींहुं रब करीम ॿिया सभु माण्हू सुठा पर मुंहुं में हर हिकु ऐब अज़ीम आदम नूह नबी न कम ईंदो जिते हज़रत इब्राहीम सभिनी खे उते छॾे ॾींदो उते केरु कंदो तस्लीम छे तो जंहिंजे इस्म में आ अव्वल मीम सो मुहम्मद अची माड़ कंदो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अहल बैत, नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह अज 16 जनवरी सन 2016 छंछर जे दिहाड़े अवां जे गोठ मोहम्मद उस्मान खोसा में कलर गोठ जे बरसां मुंहिंजनि प्यारनि दोस्तनि मोहतरम जनाब उस्ताद अता मोहम्मद ऐं भाऊ हबीबुल्ला जे बार बार राब्ते सां अवां जुमलाए जमात जी दावत ते अल्लाह साईं मूंखे अवां जे गोठ में अॼु पहिरों दफ़ो क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। हीअ मजलिस ही ॾींहुं हीअ क़ुरान वारी कचहरी एॾी त शान वारी आहे बरकत वारी आहे जो दुनिया जी सभिनी कचहरियुनि खां मथे उहा कचहरी आहे जेके जंहिं मजलिस जो मोर रब जो क़ुरान हुजे। हुसन जे ॻोठ वारो मदीने वारे साईं जे सदके अल्लाह साईं तव्हांखे असांखे सभिनी खे हर शइ सरदारी नसीब कराई। असांखे नबी मिलियो सभिनी नबियनि जो सरदार मिलियो असांखे हे क़ुरान मिलियो सभिनी किताबनि जो सरदार मिलियो असांखे 7 ॾींहंनि मां चूंडे चूंडे अल्लाह साईं जुमे जो ॾींहुं सभिनी ॾींहंनि जो सरदार करे साल में 12 महीना थींदा आहिनि पर 12 महीननि मां चूंडे 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 रमज़ान वारो सरदारी महीनो बि असांखे नसीब कराए। रब साईं फरमायो सोना नबी तुझी उम्मत आई आखिर में आ सभिनी को पर जन्नत में सभिनी को अगे मोकलींदो। हुजूर जे सदके अल्लाह केॾियूं महिरबानी कयो। नबी जा अखलाक ॾिसो नबी जो किरदार ॾिसो वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह खे त एॾो प्यारो आहे जंहिंजे शान में अॼु जलसो आहे जो रब थो चवे त मां पंहिंजे नाले सां गॾु अर्शन ते इन महबूब जो नालो लिखायो। जन्नत जे दरवाज़न ते भी ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मां मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखायो आहे। जन्नत जी खीर वारी नहर ते हौज़े कौसर वारी नहर ते पाक शराब जी नहर ते जन्नत जे दर दर ते वण वण ते लाम लाम ते पन पन ते ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखायो आहे। मेराज जी रात मदीने वारे साईं मलाइकन जो दीदार कयो। खबर तो मलाइक केतरा मुझे साईं फरमायो तो सजो आसमान जे नजर करे दिसा अल्लाह माखे जेकरे देखारे जेतरो मु डिठो तो हर आसमान में चैन आंगुरन जेतरी जगह भी खाली कोन हुई। माने 4 आंगुरी थी एतरी माने एतरी जगह भी खाली कोने रुगो मलाइक ही मलाइक।
पो मां मलाइकन जो दीदार कयो त मलाइकन जी अख जे सजे पासे ते लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह। हिन जाइ ते अख को थोरो हेठ हिते लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह। जे मलाइक जो दीदार कया वरी खबे पासे ते हर मलाइक ते लिखल हो मुहम्मदुर रसूल। अल्लाह केॾो त शान वारो। मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त मुंहिंजा अल्लाह कलमा त ॿिया बि आहिनि। भला आदम नबी भी त आयो, नूह नबी भी त आयो, मूसा नबी भी त आयो। कुरान में लिखल आ इन्ना औहैना इलैका कमा औहैना इला नूहिन वन नबीयीन मिन बादिही व औहैना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याकूब वल असबात व ईसा व अय्यूब व यूनुस व हारून व सुलेमान। सवा लख नबी आया पर मुंहिंजा रब कंहिंजो नालो भी पंहिंजे नाले सां गॾु नथो लिखाए। जे लिखाए थो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। छो त खोसन जे ॻोठ वारा ॼण रब हीअं जवाब ॾींदो आहे जीअं ला इलाहा इल्लल्लाह जे जुमिले में 12 अखर आहिनि त मुहम्मद रसूलुल्लाह जे जुमिले में भी 12 अखर आहिनि। जीअं अल्लाह जे नाले में को नुक़्तो ई न आहे त मिठड़ा मोहम्मद तुंहिंजे नाले में भी के अखर के नुक़्तो ई न आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अहल बैत, नारे तकबीर। अबा अल्लाह साईं जे नाले में अखर घणा सब ॻाल्हायो, पोयां भी ॻाल्हायो घणा, छो त असांजी तबियत आहे अधु वाइज़ तव्हां खां कराईंदासीं। घणा जेके 4 वणंदा आहिनि उहो चवे घणा 4। ऐं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे नाले में भी अखर, अल्लाह जे नाले में अखर 4, सोना मोहम्मद तुझे नाले में अखर 4। तुझी उम्मत के ॾिनम कुरान, उन कुरान में भी अखर 4। बाऊ हबीबुल्लाह इन मस्जिद के आबाद कयो आहे। इन मस्जिद जे लफ्ज़ में भी अखर 4। अल्लाह अकबर कबीरा। सिद्दीक तुझो पेरो यार वा खलीफो आ। इन सिद्दीक में भी अखर 4। करबला में जे जवान सिर सजदे में ॾिनो आ वो अली जो बच्चो आ, उन जो नालो हुसैन वा। उन हुसैन में भी अखर 4। मुसलमान नमाज पढ़ंदा आहिनि, काफर न पढ़ंदा आहिनि। इन नमाज में भी अखर 4। ओ मुंहिंजा सोना नबी रोज़ो ॾिनो आ तुझी उम्मत के रमज़ान जो फर्ज़, रोज़े में भी अखर 4। तुझे ए मुंहिंजा सोना नबी तो के न्याणियूं ॾिनियूं माए, ये न्याणियूं भी 4 ॾिनियूं माए। अम्मा बीबी रुकैया, अम्मा बीबी उम्मे कलसूम, अम्मा बीबी फातिमा, अम्मा बीबी ज़ैनब। मदीने वारा सही तुझा खलीफा भी 4 कया माए। अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान ज़िन्नूरैन, अलीयुल मुर्तज़ा। मिठड़ा मोहम्मद मां तो के मौसमा भी 4 ॾिनियूं माए। बहार जी मौसम, सरव जी मौसम, उनारे जी मौसम, तवज्जो कर, सियारे जी मौसम। तुझी उम्मत के तरफ भी 4 ॾिना, ओभर, ओलह, उत्तर, ॾखण। मिठड़ा नबी मां तुझी उम्मत के ज़िक्र जो तस्बीहूं भी 4 ॾिनियूं मान। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह 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 इल्लल्लाह, अल्लाह 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 अल्लाह, हू 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 हू। तुझी उम्मत जा देवबंदी उन्हनि जा मसलक भी 4 कया। हनफी, मालकी, शाफी, हम्बली, मुवहिदन जा वली मुर्शिद, इन्हनि जा सिलसिला भी 4 कया माए। चिश्ती, ऐसे चिश्ती, ऐसे नक्शबंदिया, ऐसे जीलानिया, पीराने पीर वारो। ए अब्दुल कादिर जीलानी जो मुरीदा, को चिश्ती जो मुरीदा, को शेरवर्दी जो मुरीदा, को नक्शबंदी जो मुरीदा। ये खलीफा भी 4 कया माए, सिलसिला भी 4 कया माए। मिठड़ा मोहम्मद वडा मलाइक भी 4 कया माए। जिब्रील अलैहिस्सलाम, मिकाईल अलैहिस्सलाम, इसराफील अलैहिस्सलाम, इज़राइल अलैहिस्सलाम। वडी गाली आए मिठड़ा मोहम्मद किताब भी वडा 4 कया माए। तौरेत, ज़बूर, इंजील, कुरान। नमाज में अखर 4। तुझी उम्मत जा जेके मासूम मदरसन में पढ़न था, कुरान के सीने में जायूं ॾींदा, इन्हनि के दुनिया हाफिज़ चवंदी। इन हाफिज़ में भी अखर 4। जंहिंजो पुट मदरसे में 10 साल तॾे ते वही क़ौम जी मानीअ जा टुकर खाई
उस्तादन जे आडो गोडा भनी आलिम थींदो दस्तार बंदी कंदो तुझे उन आलिम में भी अखर 4 हाफिज में 4 कुरान में 4 सिद्दीक में 4 तरे त सचल फकीर भी हिय चंदो हो न जोड़े जोड़ जहान जे पाण कयाए परवार हामी हादी हाशिमी सूहन सब सरदार सूह सहाबा सथ में मंज मस्जिद मणियादार 4 ही चंगा चौधार हुआ है कांदा हबीब अल मकसूद इको साउंड शिकार पर उस्ताद चैन साहब यार अथव उस्ताद जेके चैन के मनीदा हो हथ त मदे करे नारो हणी वधायो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर हुसन जे गोट वारा कुरान जा आशिको दीन जा परवानो मुबारक हो जे व तवा के नबी सभनी नबियन जो एड़ो सरदार मिलियो आ अम्मा आयशा सिद्दीका दी फरमाए मदीने वारो साईं जरे मुझे घर में आराम में होया साईं जन के गर्मी जी मौसम हुई साईं जन तडे ते सुतल होया मुझे मिठड़े पाक मोहम्मद जे पुठी मुबारक मो पगर प्यावन एकड़ो सहाबी आ जंजो नालो वा अनस रज़ी अल्लाह ताला अनस साहबी जी अम्मड़ आई फरमाए थी ओ मुझी अम्मा बीबी आयशा मां के इजाजत दे अज मां पांजे पान सां गड शीशी भी खणी आई हां मां कप भी खणी आई हां अम्मा की आई हां अज मां मदीने वारे साईं आमिना जे लाल यासीन नबी जो पुठी मो पगर कपा सां उगी करे इन शीशी में जमा करे घर खणी वेंदम छो अम्मा केड़े कमाणी दिया अल्लाह अकबर कबीरा शिकारपुर जे बरसा जामणन जे गोठ जे इलाके वारो तवज्जो त गयो हजरत अनस जी अम्मा थी चवे सुभाणे मुझे पुट जी शादी आ मां मदीने वारे साईं जो पगर मुबारक खणी करे घर जी कुंड कुंड में मां हारी दम सुभाणे मुझे पुट जी शादी में बिरादरी में मुसलमान दईंदा काफर भी ईंदा शुद्ध अल्लाह ताला मदीने वारे साईं जे पगर में एडी त खुशबू रखी आ एडी त खुशबू रखी आ जो मांगे पक्का मुझे पुट जी शादी में जेके काफर दावत खाई वेंदा सुभाणे कलमो पढ़ी इंशाअल्लाह मुसलमान थी वेंदा नबी साईं जो पगर खणी घर जी कुंड कुंड में हारे छॾे मां गरीब आ मां वटि एतिरो पैसो न आहे जो मां शाम जे मुल्क जा अतर भरायां किताबन में ईंदो आहे जॾहिं ॿिए ॾींहं ते शादी थी मिट माइट आया अज़ीज़ करीब आया जय जय मुस्तफ़ा करीम जे पगर जी खुशबू सिंगी चवण लगा दे त ख़बर यो अतर काथों घुरायो दव या खुशबू काथों घुराई दव अल्लाह अकबर अम्मा साईं दी चवे न मञण वारो ॿुधो त सयो यासीन वल क़ुरानिल हकीम वारे नबी जे पगर जी खुशबू दव या अय्युहल मुज़म्मिल जी चादर पाइण वारे असांजे नबी जी खुशबू आ या अय्युहल मुद्दसिर जो कंबल वेण वारे मिठड़े मोहम्मद जे पगर जी खुशबू आ सुबह थियो 13 काफर मुझे साईं जी खिदमत में आया मुसलमान दा नबी रात शादी में वया से तुझे पगर जो कमाल बुसी आया हूं सिंगी आया हूं तुझे पगर जे कमाल वारी खुशबू सिंगी आया हूं जे जे पगर में भी एडी खुशबू भला पो कलमो पढ़ाए त असां भी तुझा नौकर थी करे जन्नत जा वारिस थी वञो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने अहल बैत नारे तकबीर शादी जी रात अम्मा साईं पांजे घोट जे सीने के भी नबी साईं जो पगर आयो पांजे पुट जी कुंवार जे सीने के भी नबी साईं जो कपड़न के नबी साईं जो पगर दियणे शादी थी वई किताब लिखंदा साल खां पोइ जने पुट जायो न पुट जे सीने मों भी मिठड़े मोहम्मद जे पगर जी खुशबू पई अचे वरी यो वडो थियो वरी इनके शादी करायो वरी इनके न्याणियों जयूं पुट जाया जेके बार प्या जमन उन्हनि जे सीने मों भी आमिना जे लाल जे पगर जी खुशबू पई अचे अल्लामा मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आ
सतन पीढ़ियुनि ताईं सतन नस्लनि ताईं जेके भी बार जाया पोटा डोटा न्याणियूं पुट जेके भी जमल भया सभिनी जे पगरन मो मदीने वारे साईं जे सभिनी जे जिस्म मो आमिना जे लाल जे पगर जी खुशबू पई अचे। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए हिकिड़े जंग जे मैदान में वयासे असां सभिनी खे उञ लगी पीअण जे लाइ पानी कोन हुयो 1500 सहाबा पानी जे लाइ परेशान। अल्लाहु अकबर कबीरा न वुज़ू जे लाइ पानी न पीअण जे लाइ पानी मक्के जी ज़मीन भी पथरेलियो इलाइक़ो। आया से मदीने वारे साईं जी खिदमत में लोला गजा सरदार एड़ी जाए ते आयाऊं जिते जानवर भी उञ ता मरन त असां भी उञ ता मरूं साईं। गर्मीअ जी मौसम है साईं पानी लभे ही कोन दो। मुझे साईं फरमायो सोना उमर वारीअ जे दड़े ते भी जबल ते भी ऐलान कर अज मुझे 1500 साहबा मता कंहिंजे लोटे में कंहिंजे थाम में पानी जो चुको आए दमा मोहम्मद करीम जी खिदमत में खणी अचे। हजरत उमर उथी भी ऐलान के वट पानी जो चुको आहे असां जे नबी जी खिदमत में खणी अचे। 1500 साहबा मो के वट को न हो हिकड़े साहब चसे मां वट आए ते खणी आ। ये लोटे में मदीने वारे साईं जी खिदमत में पानी जो चुको खणी आयो। जागो था ना मुझे साईं जी खिदमत में जने लोटे मुबारक में पानी खणी आयो सहाबी रहमतुल्लाह अलमीन नबी पंजा हथड़न मुबारक जो ब आंगरियों ये लोटे में विधियों मारे नजर गयो। ये लोटे मुबारक में विधि अल्लाह को ये दुआ दा कुरान ए अल्लाह मा मूसा कलीमुल्लाह नाया मा मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह मूसा कलीमुल्लाह जी उम्मत के पानी न पियो मिले फन फजरत मिन हुस्नदा अशरत आईना पत्थर के लठे पत्थर चीर जी वयो। मूसा नबी जी उम्मत के मौला 12 चश्मा पानी जा पत्थर मो कढी ॾिनई। ओ अल्लाह यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में हुयो मछीअ जे पेट में वेही करे चवे पियो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। एक रात जी होंदाई बि दरिया जी होंदाई टियों मछीअ जे पेट जी होंदाई। टिन ऊंदान में मुंजा मौला यूनुस नबी के मछीअ जे पेट में पानी भी पियारेस पयो खाराएस भी पयो। ओ मुंजा अल्लाह अयूब अलैहिस्सलाम के बीमारी दिनई मथे में बीमारी बाहन में बीमारी पैरन में बीमारी जिस्म जे उज़वे में बीमारी मौला एडी बीमारी अची वही जो अल्लाह अकबर। अयूब अलैहिस्सलाम जे मथा जने इम्तिहान आयो फलूसणा थी विया जिस्म में फट थी वया जख्म थी वया। जने हथन के बीमारी लगी तभी अयूब अलैहिस्सलाम बियो जवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मौला मां सब्र दो कया शुक्र भी कया दो मां शिकायत न दो कया मां राजियां राजियां राजियां। जने मथे के बीमारी वकोड़े वही तब चवे दो मौला तुझी तारीफ दो गया दर तुझो आ शुक्र तुझो आ। ओ अल्लाह अता के बीमारी वधी वही गोठ वारन भी पांजे नबी के पांजे गोठ मो कढी वनी झंग में रखी आया मता अयूब तुझी बीमारी असा जे बच्चन के लगे मता अयूब तुझी बीमारी असा जी न्याणन के लगे मता तुझी बीमारी तुझी बीमारी मता गोठ वारन के लगे। मौला गोठ वारा भी मां को बेजार दी वया। हिकड़ी घरवारी आ जेका मुंजो साथ दी दिया मारे मानी भी खणी दिया पानी भी खणी दिया। मौला तने भी चौंदो हो व अयूब इज़नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अरहमुर राहिमीन। चो सुभान अल्लाह। मुंजा अल्लाह जॾहिं राज़ी थी पवे त पोइ अयूब ॾे नापो कयई। अयूब बीमारी ॾिनी माए वरी जॾहिं ज़ुबान ते बि फट थिया फलूसणा
रोई करे चे तो मौला मथे में बीमारी ॾिनई त बि तुंहिंजो नालो पियो खणा। अल्लाह पेट ते बीमारी ॾिनई त बि ज़ुबान तुंहिंजो नालो पई खणे। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह सजे जिस्म ते बीमारी ॾिनई त बि तुंहिंजो ज़िक्र पियो कयां, शुक्र पियो कयां। पर मुंहिंजा मौला हाणे ज़ुबान ते भी बीमारी ॾिनी थी, ज़ुबान में भी फट थी विया आहिनि। मौला हाणे मां तुंहिंजो नालो नथो खणी सघां। मौला ज़ुबान ते त माफ़ी ॾे त मां तुंहिंजो नालो त खणी सघां। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जने पर्ची पयो मदीने वारो साईं दोजे मौला पो अयूब जे न्यापो कयई। ओ खोसन जे गोठ वारा कुरान जो मुतालो त कर। कुरान शदो फरमाए वज़कुर अब्दना अयूब इज़नादा रब्बहू अन्नी मस्सनी शैतान बिनुस्बिन व अज़ाब उरकुद बिरजिलक हाज़ा मुग़तसलुम बारिदुं व शराब। अल्लाह फरमायो अयूब पंहिंजे पैर जी खुड़ी खणी ज़मीन ते हण त मां ज़मीन खे चीरे करे मिठो चश्मो पाणीअ जो कढी ॾियां। ईअं ज़मीन सां पेरनि खे ईअं खुड़ी जो है ज़मीन चीरजी वई, मिठो चश्मो पाणीअ जो झंग में निकितो। अल्लाह फरमाए अयूब हाणे इन पाणीअ खे पी बि, इन पाणीअ मां गुस्ल भी कर, वेंज भी, त मां तुझी सॼी बीमारी भी ख़त्म करे छॾियां ऐं तोखे वरी ॿीहर जवानी ॾेई करे 18 सालनि जो जवान करे छॾियां। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अलबद, नारे तकबीर। तां साम्हूं जेको कुराड़ो थींदो वरी वो ॿीहर जवान थींदो? मतिलबु तव्हांजे ॻोठ में को ॿीहर मोटी आयो हुजे जवानीअ ते? न, इहो सब्र ऐं शुक्र हुयो अल्लाह जे नबी अयूब जो जो रब उनखे ॿीहर जवानी मोटाए। घरवारी आई उहा बि न पई सुञाणेसि। घरवारीअ जो ॾिठो ही त को जवान मर्द वेठो आहे, चएसि ॾे त ख़बर मुंहिंजो हिते मुड़ुसु वेठो काॾे वियो, जेके बीमारी हुई मां उन जे लाइ मानी खणी आई। खिली करे चएसि तो अल्लाह मूं ते राज़ी थी वियो, मां ई त आहियां अयूब अलैहिस्सलाम जो रब मूंखे पाणीअ जो चश्मो वहाए ॾिनो जंहिंमें गुस्ल कयमि त सॼे जिस्म तां बीमारीअ जा दाग ई लही विया, जवानी बि मोटाए ॾिनी। मां आहियां उहो अयूब अलैहिस्सलाम। मदीने वारो साईं भी हथ में लोटो खणी करे अल्लाह को दुआ जो घुरे। तॾहिं त भिटाई घोट भी चयो आहे न अल्लाह जो दर न छॾिजो। ओ जेकी अल्लाह अल्लाह कने से दुखिया की न रहने, ओ जेकी अल्लाह अल्लाह कने से दुखिया की न रहने। न लालच का दुनिया जी न को ॿियो ई था घुरने, से सदाई खुश रहने जिन रिझायो पंहिंजे रब खे। जेके चवंदा आहिनि त जबलनि मथां झूपड़ा झूला कीअं झूलनि, जंजो आसरो अलाह में से पत्थर मंझ पलनि, से सदाई खुश रहनि जन आसन लाथी अलाह मां। मदीने वारो साईं भी चए तो मौला मां मोहम्मद नबी आया, मौला मुझी उम्मत पाणीअ लाइ सिके थी। ॻाल्हि यादि आहे न, मुझे साईं आंगुरियूं विझी करे दुआ था घुरनि। अल्लाह अयूब के भी मिठो पानी कढी ॾिनई, अल्लाह मूसा नबी जी उम्मत के भी पानी ॾिनई। अल्लाह मूंखां अॻ में हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम थी गुज़रियो आहे, जंहिंजे बाबे इब्राहिम अलैहिस्सलाम के हुकुम कयई त घरवारीअ खे पंहिंजे खीर प्याक ॿार खे मके जे बयाबान में रखी आ, मौला झंग में रखी आयो जिते न पानी न को जानवर न को पखी न को आबादी। ओ मुंहिंजा अल्लाह बीबी हाजरा परेशान हुई, भॼे पई वरी पाणीअ जी तलाश में डुके पई। ओ खोसन जे गोॾ वारा तूं न ॾिसी आयो आहिं, असां गुनाहगार अखियुनि सां उहा जाइ ॾिसी आया आहियूं। हिकिड़े पासे सफ़ा आहे, ॿिए पासे मरवा आहे। इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। उन ॾींहं जा जबल अॼु भी मके पाक में ॾिसी आ। काबतुल्लाह जो तवाफ करे जॾहिं माण्हू वेंदा आहिनि 7 चकर ॾींदा आहिनि। हा साईं, सफ़ा मरवा जी पहाड़ीअ खे अॼोके सऊदी अरब जे शहज़ादनि अरबनि शीशीअ में हीअं शीशो हणी करे चौधारी हुए जबल अलाह साईं अॼु भी उते बीहारिया।
वेठो थी हता मूं पुछे ॾिसी आयो थी असां अखियुनि सां ॾिसी आया आहियूं उमिरे ते वियासीं ख़ुदा जो कसम आहे हेॾो बि जबल ईअं पिया डुकूं उते वरी उते सायूं बतियूं बि लॻल आहिनि पर साई बतीअ ते अचु न त जीअं अम्मा हाजरा डुकी ही रब तो जे तूं बि डुक ये बाक़ायदा कुला हणंदा आहियूं उते एराम पातल हूंदो आहे डुकंदा आहियूं अलाह खे अम्मा हाजरा जो इहो डुकणु एॾो वणी वियो जो रब चयो हाजियो उमिरे वारो ईअं न कंदो त मां हज ई क़बूल न कंदोमांव अल्लाह 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 तोखे इहो मको मदीनो ॾेखारे आमीन दे रब अॼु त मां दुआ थो कयां भाऊ हबीबुल्लाह जे खोसे जे जलसे में अचण वारो अॼु दुआ थो कयां शाम ताईं वेही क़ुरान ॿुधजो आलिमनि जो इंशाअल्लाह हिन साल तव्हांखे रब काबतुल्लाह ॾेखारे हज़रत अम्मा हाजरा थी फरमाए भो भी थे पयो त मता मुंहिंजे पुट इस्माइल खे को बला का मुसीबत न जेको खाई न वञे खीर प्याक बार के मां विहारे डुकां पई पाणीअ जी तलाश में वञा पई वरी अचां पई वञा पई वरी अचां पई असां त उते हलंदे हलंदे सफ़ा मरवा ते थकिजी पियासीं हूअ त औरत ज़ात हुई कीअं परेशान हुई पर अल्लाह से फरमायो हाजरा तू तो ही दवारियां तू मुशरिकानी ना है हाजरा तुझो बाबू तुझो मुर्स इब्राहिम भी तो ही दवारो हाजरा तू भी तो ही दवारियां फतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु हाजरा तो ईमान ते पकियां तो ही दवारियां मां रब राजी थी पियो दमाए हाजरा मोटिया गलती न कर तुझो पुट इस्माइल के मां रब हुकुम तो गया पांजे पेरन जी खुड़ी त जमीन ते हलाए जरे पांजा बचड़े नंढे मासूम बार इस्माइल ये खुड़ी हलाई अल्लाह फरमायो जिब्रील हाने रहमत जो पर तू भी हण 600 परन वारो मलाइक जिब्रील भी लगी आयो रहमत जो पर है अल्लाह मक्के जी वा जमीन चीरे करे मिठो पानी रब उतो जारी कयो एडो मिठो पानी साफ पानी थदो मिठो पानी पांजे पुट इस्माइल के प्यारे पर पानी वने पियो वधी बिहे ही न पियो अम्मा हाजरा जी जुबान मो लफ्ज निकरी विया जम 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 माना बी अम्मा हाजरा जे हुक्म सां अल्लाह जे इशारे सां अम्मा हाजरा जे इशारे सां अल्लाह जे हुक्म सां ज़मज़म जो पानी पीजी वयो अल्लाह से फरमायो हाजरा लफ्ज ॾाढा भला गलाया थी क़यामत हिन पानी जो नालो भी आबे ज़मज़म दो रखी पीतो आबे ज़मज़म जे पीतो हाथ त मजे कयो अल्लाह सभनी के नसीब कराए ऐ खबर तमाम जे आबे ज़मज़म पीती आ मां उनके मुबारक तो ॾियां नबी साईं जी ओभर नसीब मदीने वाले साईं भी एक डी ज़मज़म जो पानी पीतो ये पी करे मुझे साईं पांजी ओभर बचाए चे इनके खूह में हारे साहबा जो साईं असा न पियो तवा जी ओभर पान फरमाए न इनके खूह में हारियो अज माके पंजा उहे उम्मती याद था चन जेके मुझे वणन खां पो माके दिसंदा न रुगो कुरान के दिसी चंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल मां 7 दफा उन्हनि खे मुबारक तो ॾियां जेके मुझो दीदार भी न कंदा त भी मूते कलमो पढ़ंदा उन्हनि जा माइट हज ते ईंदा उम्रे ते ईंदा भली घर वेठा हुजन उहे ज़मज़म जो पानी पींदा मुझी दिल थी चे त घर वेठे मां मोहम्मद जी ओभर नसीब अल्लाह अकबर मदीने वाले साईं दुआ जा हथ कया मौला बीबी हाजरा जे बच्चे इस्माइल के ज़मज़म जो पानी ॾिनई अल्लाह मूसा नबी जी उम्मत के पत्थर मो 12 चश्मा पानी जा कढी ॾिनई अयूब अलैहिस्सलाम जी पेरन जी खुड़ी जी बरकत जा मिठो पानी जो कढी ॾिनई जेमो बीमारी भी खत्म थी वयस वरी गुस्ल कयई त जवानी भी मिली वयस पर अज मां मोहम्मद भी तुझे दर जो सवाली आया मौला मां बे जो दर त खड़काईंदो ही न आया मां त तो ही दवारो नबी आया मां त सजी दुनिया के मां मोहम्मद पांजे पेरन ते भी न झुकाईंदो आ मां चवंदो आ अचो उन रब जे दर ते झुको जंहिंजो कुरान में ऐलान आ अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम
लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम। कुरान जी बरकत सां केॾी जमात अचे थी, चो सुभान अल्लाह। यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। जिंजो ऐलान आहे त मां 24 कलाक पंहिंजो दर खोले छॾियो आहे, मुंहिंजे दर खां सवाइ ॿिए जे दर ते छो थो वञे? बाना तुझे करे मां पंहिंजी ज़ात ते निंड हराम करे छॾी आहे। मदीने वारो साईं तो जे ओ मुंहिंजा अल्लाह, मां नबी बि तुझे दर ते दुआ था घुरां। मुंहिंजी उम्मत खे पाणी कोन्हे, उञ था मरन, जानवर बुख था मरन। अल्लाह फरमायो मिठड़ा मोहम्मद तू आम नबी नाए, कंहिंखे पेरनि जी खुड़िन सां पाणी कढी ॾिनो, कंहिं नबीअ जी उम्मत खे मां पत्थरनि मां पाणी कढी ॾिनो। लोलाक जा सरदार तूं हिन साॻे लोटे में पंहिंजूं आंगुरियूं विझ त मां तुंहिंजी उम्मत जे सहाबा खे तुंहिंजी आंगुरनि मां तो पाणी कढी बीहारियां। हज़रत उमर तो चवे ये नबी साईं जे हिन आंगुरनि जी विथन मां अलाह साईं पाणी हलायो। 1500 सहाबा नबी साईं जे हथ मां निकतल पाणी पीतो, जानवरन भी पीतो। जॾहिं इहा मां हदीस पढ़ी, मां पंहिंजे वालिद साहब को पुछा कई, बाबा इहो कीअं नबी साईं जे जिस्म में पाणी हलियो? चे इहा ॻाल्हि मां पंहिंजे मुर्शिद बेर वारे को भी पुछा कई त हज़रत साईं बेर वारनि वॾा रहमतुल्लाह अलैह उन्हनि चयो त असुल ॻाल्हि इहा आहे त नबी साईं जे जिस्म में अल्लाह साईं ॼण हौज़े कोसर रखी छॾी। ये खुश नसीब साहबी आ जेके नबी साईं सां इन मौके ते गॾु आ, जो पाणी न पियो मिले, इन्हनि खे अल्लाह ॼण जीअरे जन्नत जी हौज़े कोसर जो पाणी पियो। कोसन जे गोड वारा कमाल वारो नबी मिलियो आ। असांजे नबीअ जे रस्ते में माण्हू गंद उछलाईंदा हा, असांजे नबी जे रस्ते में माण्हू कंडा उछलाईंदा हा, पर मदीने वारो साईं चवंदो हो मां पलांद वारो नबी न आहियां, मां बदले वारो नबी न आहियां, भली मांखे पत्थर हणो। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, मां त दुश्मनन के भी दुआऊं कंदो आहियां। नबी साईं जो चाचे जो दुश्मन आ हज़रत सैयदा हमज़ा साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जो कातिल आयो आ, हबशी कातिल आयो आ, मदीने जे मीर जी खिदमत में आयो आ। या रसूल अल्लाह, कुफ्र जे ज़माने में तुझे चाचे जा कन मां कटिया हा, कुफ्र जे ज़माने में इस्लाम जे पेरे शहीद हज़रत हमज़ा साईं के मां कुटियो हो। या रसूल अल्लाह, कुफ्र जे ज़माने में तुझे चाचे हमज़े जो नक मां वडियो हो, कुफ्र जे ज़माने में तुझे चाचे जे सीने के मां चीरियो हो। या रसूल अल्लाह, कुफ्र जे ज़माने में तुझे चाचे हमज़े जूं जंघा मां कटियो हो, तुझे चाचे हमज़े जा अखियूं मां कढियो हुयो। या रसूल अल्लाह, कुफ्र जो ज़मानो हाणे पछताया तो गुनाह वडो करे वेठो आ। नबी सोना तुझे चाचे जे मदा मां वडो जुल्म कयो, पर मां ज़ालिम हुयम, उन महिल काफ़िर हुयम। मुसलमाननि जा नबी अॼु मां तुझे दर जो नौकर थियण आयो आ, रहमतुल आलमीन नबी मां तुझे दर जो गुलाम थियण आयो आ। मूंखे कलमो त पढ़ाए ऐं रब खां दुआ त घुर, मुंहिंजो अल्लाह मूंखे बख़्शे, छो त मां तुझे चाचे सां लाश जी वॾी बेहुरमती कई आ। रोए थो नबी साईं जी कचहरीअ में रोए थो। मदीने वारो साईं तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ हबशी अच मुझे वेझो, ओ हबशी मुझे वेझो अच, मां मोहम्मद तो के कलमो बढ़ाया। अल्लाह अकबर। पंहिंजे चाचे जे ज़ालिम कातिल के नबी साईं हथ ॾेई करे चेस तो पढ़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। जॾहिं हबशी कलमो पढ़ी वियो, मुस्लमान थी वियो,
नबी से फरमायो हाणे मूसा हिकड़ी मेहरबानी कर या रसूल अल्लाह मां केड़ी मेहरबानी कया जरे मां नबी जे कड नमाज पढ़े जरे मां नबी जी मजलिस में वे मुझे चेहरे जे सामू न वेंदो कर साईं छो न वे तवां जो दीदार न कया छा साईं मां तवां जो दीदार कंदम त मुंहिंजा गुनाह लही वेंदा मां तवां जो दीदार कंदम त मुंहिंजी अखियुनि जो रोवण बंद थी वेंदो मुझे साईं फरमान न बस भली मुझी मजलिस में वे तू आने सहाबी थी वियो मुसलमान थी वियो पर तुझो दीदार जने मां कंदुम त मुंहिंजो चाचो हमज़ो मूंखे यादि ईंदो आहे मुंहिंजी दिलि सफ़ा रोई पवंदी केॾो राहिमी नबी आहे साईं पांजे चाचे जे कातिल खे बख्शे छॾे अल्लाह को दुआ तो करे अल्लाह अॻ में कुफर जे ज़माने में हो हाणे मुसलमान थियो रब हिन खे बख्शिजांइ मां मोहम्मद जो सहाबी बणिजी मके जी घिटन में मुंहिंजो सोनो हले दो काफरन जी औरत घर के बुआरी ॾेई करे तगारी में बाल्टी में या के बाचके में सामान रखी करे इंतजार में बीठी आ नऊज़ बिल्ला मुसलमानन जो नबी रस्ते दो वने दमा घिटी में मदो गंदो छलाया साहबा कराम सा गड जने चोदियन जो चंड मिठड़ो मोहम्मद हले थो इन काफरान जी औरत देर न कई पांजे घर जो गंदो कचरो मुझे साईं जे मथों उछलाए साईं जा कपड़ा खराब थी वया साईं जे सहाबा के कावड़ आई साईं इजाजत दियो त इन काफरन जी माई के मारींदासे कत्ल कंदासे असांजे नबी जे शान में गुस्ताखी कई दे पाण फरमायो न सब्र कयो इन अम्मा के केड़ी खबर दमा मोहम्मद रसूलुल्लाह केडो शान वारो आ साहबा के फरमायो हथ खणो त मां दुआ घुरा त मुंहिंजो अल्लाह मुझे न अंबड़ साइण के कलमो नसीब कराए मुंहिंजो पक्को मुरीदानी बराए जन्नत जी वारिसानी औरत गंद थी उछलाए साईं वरी साहबा के जदो दुआ घुरो तो इनके कलमो नसीब खोसन जे गोड वारा नबी जी दुआ अल्लाह अर्श ते कबूल गई भला शो न दुआ कबूल करे या अय्युहल मुज़म्मिल वारो नबी आम नबी दनो मोहम्मद भी होयो अहमद भी होयो हामिद भी होयो महमूद भी होयो कासिम भी होयो तवज्जो के मुझो टाइम पूरो थियण वारो आ मुझो मेहमान मोहतरम भी आहे अल्लाह करीब स्टेज ते साईं मोहम्मद ईसा साहब जन भी इंदा उन्हनि जो भी बयान थींदो ओ खोसन जे गोड वारा तवज्जो कर असां के लोलाक जो सरदार मिलियो आ जेको बशीर भी आ नज़ीर भी आ शाफी भी आ हादी भी आ महदी भी आ माही भी आ मुंजी भी आ नागी भी आ रसूल नबी आ हाशिमी सैयद वा साहबा के फरमायो हलो वरी बे दफे जडे उन घिटी मो हल्या साईं जन ॾिठो त मथों गंद न उछलायो वा जो अम्मा साइण कुराड़ी औरत मता मां मोहम्मद जी दुआ अर्शन ते कबूल पई वई हुजे साहबा के फरमायो अज शो भला उन औरत गंद न उछलायो वा जैसे खबर न है जांच कयो जांच जो कयो त खबर पई ती साईं वा कुराड़ी औरत बीमार थी पई आ खट ते पई आ जेका मुझे मतो गंद पई उछलाए साईं वा खट ते पई आ साहबा के फरमायो हलो हलो तो उनको तबीयत पुछिया अल्लाह तू असा के को थोरो तकलीफ दे दो ओ थोरो कार तोरे देरी न गोली काने से खूनन जा खून कबीलन जा कबीला तबाह दिस असा जे नबी जे शान में गुस्ताखी करण वाली काफिरानी बीमार पई आ तबे नबी उन जे दर ते पुछण तो अखलाक वारो नबी मिले वा मदीने जे मीर दर खड़कायो ये दर खड़कायो अंदर आवाज आयो अरबी पई गालाए छो त अरबन जी औरत हुई छेती मंद कल्बाब केरा दरवाजो खड़काइण वारो मुझे साईं जवाब में फरमायो अन मुहम्मदुर रसूलुल्लाह व मई असहाबी अम्मा मा मुसलमानन जो नबी आ मूसा गड सहाबा भी आया थी अम्मा साइण जी चवे पांजी न्याणीअ के दर न खोल जाए अज पांजे सहाबा सा गड मा को पलांद वठण आयो अज बदलो वठण आयो रहमतुल्लाह अलमीन नबी फरमायो अम्मा मां बदले वारो नबी ना आया मां पलांद वारो नबी ना आया मां दुआ वारो नबी आ अम्मा दर खोल मां पलांद वठण ना आयो मां तो को तबीयत पुछण आयो अल्लाह अकबर अम्मा जने ये लफ्ज बुधा अम्मा उठी वेही रही अम्मा उठी वेही रही अम्मा वेही करे चवे थी मुसलमानन जा नबी जे एडो अखलाक वारो अच तमा दर खोला दी मुझे अंगण में मां के दुआ दई वई